नाज़रीन, आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची तरफा वलीराम जो ताज़ियती मेड़ा को कोठायो वियो, जंहिंमें नाले वारनि अदीबनि, दानिश्वरनि, तालीमदाननि, सहाफ़िन ऐं संदसि वारसनि शिरकत कई। मुक़ररनि जो चवणु हो त वलीराम हिकु वॾो अदीब हो। वधीक तफ़सील ख़ालिद जलवानी जी हिन रिपोर्ट में। कराची के आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान तरफा वलीराम जो तज़ियती मेड़ा को कोठायो वियो, जंहिंमें नामियारनि, अदीबनि, दानिश्वरनि, तालीमदाननि ऐं सहाफ़िन शिरकत कई। वलीराम जे पुट डॉक्टर कमलेश कुमार ऐं न्याणियुनि चयो त हिकिड़ो ख़ासि जुमिलो ॿुधण में अचे थो बाबा साईं, बाबा वलीराम लाइ। उहो इहो त हर माण्हू इहो थो चए त बाबा त मुंहिंजो बाबा हो, हू त मुंहिंजे लाइ गाइड हो ऐं उन सां मुंहिंजो ज़ाती पर्सनल वास्तो हो, जंहिंसां मां पंहिंजी शाइरी, पंहिंजी कहाणी, पंहिंजा ख़्याल, पंहिंजा उद्दमा, पंहिंजूं महिरूमियूं, पंहिंजूं हर ॻाल्हि आउं करे सघंदो हुउसि। ऐं मूंसां ई तुंहिंजो वास्तो हो, ॿिए कंहिंसां तुंहिंजो अहिड़ो वास्तो थी नथो सघे। मां हिन हवाले सां चवंदसि त इहो आर्ट्स काउंसिल जेको इहो प्रोग्राम रखियो आहे, रेफरेंस प्रोग्राम बाबा साईं जी यादि में जेके माण्हू गॾु थिया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। हिन में सिर्फ़ु अदीब न आहिनि, उन खां सवाइ काफ़ी अहिड़ा अदीब आहिनि जेके उन्हनि जे वेझड़ाइप सां जिन उन्हनि खे ॾिठो आहे, उन्हनि सां मिलिया आहिनि, हुननि सां ॻाल्हायो आहे। मुंहिंजे फादर जी ज़िंदगी जे बारे में आहे ऐं असां उनखे भेटा पेश करण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। उन्हनि जी ज़िंदगी हिकु खुलियल मिसाल आहे त महिनत, कंसिस्टेंट कमु करणु, डेडिकेशन ऐं फोकस्ड, छाकाणि त हू पाण हिकु लीडर क़िस्म जा माण्हू हुया। साईं वलीराम साहब जे हवाले सां अॼु गॾु थिया आहियूं। मां सम्झां थो वलीराम साहब असांजो सिंध जो हिकिड़ो बहगुणो माण्हू हो ऐं अमुल माण्हू हो, शाइर हो, अदीब हो, लेखक हो ऐं तर्जुमे निगार हो। ऐं तमामु जेको आहे सो हुनखे वॾा गुण हुआ जेको हू माण्हू असांखे ॾेई वियो। साईं वलीराम साहब असांजे थर जो, सिंध जो तमामु अहम लेखक हो ऐं हुन बज़ाहिर इहो लॻंदो आहे त जहिड़ो तर्जुमो कया आहिनि, पर ख़ुदि तर्जुमो जेको आहे उहो हिकिड़ो तख़लीक़ी अमल आहे। माने तव्हां पहिरीं सिलेक्ट कयो था, को पीस चूंडियो था, उनखां पोइ उनखे उन जेको असुलु लिखण वारो आहे उन जे तख़ील ताईं तव्हां पहुचो था, उनखां पोइ तव्हां उनखे ॿीहर तख़लीक़ था करियो। हुन मौक़े ते वलीराम जे वेझे साथी लेखारी ऐं उस्ताद सोहेल सांगी ऐं एजाज़ कुरैशी तोड़े ॿियनि मुक़ररनि चयो त वलीराम हिकु तमामु वॾो तर्जुमे निगार ऐं अदीब हो।